हीअ सिंधी शॉर्ट फिल्म परिवर्तन सामाजिक सुजाॻीअ लाइ तयारु कई वई आहे। हिन फिल्म जी कहाणी या कंहिं बि किरदार जो कंहिं बि संस्था या शख़्स सां सिधे या अणसिधे नमूने को बि वास्तो कोन आहे। उम्मीद त सामाजिक संदेश सां सराबोर हीअ फिल्म तव्हांखे ज़रूरु वणंदी। जय झूलेलाल। सबसे कीमती है तू। जय झूलेलाल। हीअ आहे असांजे शहर जी हिकु मशहूरु सोसाइटी सिंधु प्रयाग सोसाइटी ऐं हिन सिंधु प्रयाग सोसाइटीअ जे 5 माड़े ते रहंदा आहिनि असांजे फिल्म जा किरदार। त अचो गॾिजूं रमेश पाहूजा ऐं फैमिलीअ सां। अचो अचो, जय झूलेलाल। मां रमेश लाल पाहूजा। वेलकम वेलकम। अरे साईं, अचो 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 अचो। मां राकेश पाहूजा। अचो अचो। मां सुनीता पाहूजा। तव्हां कीअं आहियो? ख़ुशि आहियो? अचो साईं, अचो, वियो वियो। ॾिसी छा थो लॻे, हिकु खुशहाल फैमिली। पर छा ही सच आहे या न? अचो गॾिजी ॾिसूं। अरे कुंवार, ओ कुंवार। सुनीता, सुनीता। जी बेटा, मुझे चाय को किधर ठाए जाए? हाँ, आई आई। जी बेटा। नो बि अलाए कहिड़ी वरिती आहे। जल्दी उथण जो नालो ई नथी वठे। चांहि खां सवाइ काकुस ई नथो अचे। चांहि पियूं त प्रेशर अचे न। ॿार सम्झनि किथे था। अलाए कहिड़ा ॿार आहिनि हिन ज़माने में त कंहिंसां आस ई नथी रखे। छा थियो श्वेता? नाराज़ थी लॻे? कुझु प्रॉब्लम थियो आहे छा? केरु प्रॉब्लम करे सघंदा आहिनि? तव्हांजा पापा ख़ुदि त सुबुह साण जल्दी उथी था वञनि ऐं पोइ असांखे सुम्हण ई नथा ॾियनि। एॾो आवाज़ था कनि, एॾो आवाज़ था कनि कि केरु सुम्ही न सघे बरोबरु। सुबुह 5 बजे उथी था वञनि ऐं 6 बजे चवनि था चांहि कोकी ॾियो, चांहि कोकी ॾियो, चांहि कोकी ॾियो। हुननि खे कहिड़ो कमु आहे? हू त सॼो ॾींहुं वेठा आहिनि। असांखे केतिरो वारो कमु आहे? असां थोड़ी हुननि वांगुरु वांदा वेठा आहियूं। ॾिसो हेॾा, तव्हां त वञो था हली दुकान ते, तव्हांखे छा आहे, वञी करे आराम सां वियो था। हिते रोज़ सुबुह 6 बजे चांहि कोकी ठाहे। मूंखे इहो सिस्टम बिल्कुलु नथो वणे। सुबुह साण उथी करे एॾो आवाज़ था कनि त केरु सुम्ही न सघे। असांजी त निंड ई फिटी पूरी थी वई आहे। हाणे मां तव्हांखे हथ थी जोड़ियां, कुझु बि करे हिन ॻाल्हि जो हल कढो। हाणे मूंखां इहा ॻाल्हि बर्दाश्त न थींदी। राजेश, पुट कब्ज़ जी गोरियूं त वठी ॾिजांइ। खलास थी वई आहे तमामु। अरे पप्पा, कब्ज़ जी दवा आहे, हार्ट अटैक जी न। खणी ईंदुसि। ऐं पुट, ही चश्मो बि हितां क्रेक थी पियो आहे। हीउ बि ठाराए अचिजांइ, शाम जो वठी अचिजांइ। तव्हांजा चश्मा ॾेई छॾिया आहिनि, 2-3 ॾींहंनि में अची वेंदा। रड़ो न कयो। एतिरो धंधो चालू करे ॾिनोमान, एतिरो एजुकेशन करायो मान, शोरूम खोलाए ॾिनोमान, एतिरी इन्वेस्टमेंट कई, शादी कराए ॾिनी, पर एतिरो नंढो कमु हिननि खे नथो पुॼे।
छा थियो भाभी एॾो गुस्से में? हाणे मां तव्हांखे छा ॿुधायां भाभी, मुंहिंजे सहुरे मूंखे एतिरो हैरान करे छॾियो आहे, एतिरो हैरान करे छॾियो आहे जंहिंजी का हद कान्हे। अच्छा हाणे कल्ह की ॻाल्हि ॾिसो, मुंहिंजो पुटु पंहिंजे दोस्त सां गॾु रांदि पे खेलींदे खेलींदे अलाए छा थियसि त अची निभागो गॾो हरामी अखर यूज़ करणु लॻो। हैमांसि हिकिड़ो लाफ़ो। पोइ मुंहिंजो पुटु चए थो ये तो दादू बोलते हैं ना। हाणे हेॾी किनी लैंग्वेज मुंहिंजो पुटु सिखे पियो मुंहिंजे सहुरे खां, केॾी ग़लति ॻाल्हि आहे। हाणे मुंहिंजे सहुरे खे मां कुझु चई नथी सघां, मां मुंहिंजे घोट खे कुझु चई नथी सघां। मां त ॿिन्ही जे विच में ईअं अची फाथी आहियां जंहिंजी का हद कान्हे। हुजेव मुंहिंजी ससु त मां हुनखे दांह ॾियां, पर हाणे छा कयां, न को सहुरे खे थी कुझु चई सघां, न को घोट खे थी कुझु चई सघां। सच में एतिरो हैरान थी वई आहियां। अरे नुंहुं, बेटा बदमाश बि त गार थींदी आहे छा? असां सिंधीअ में त बदमाश ईअं हूअं ॻाल्हाईंदा हुआ, हिन में कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे? गार थोरे थींदी आहे। तोखे सम्झ नथी पए पुटु, बदमाश खे गार न थींदी आहे। अरे सुरेश, सुरेश आई न? अरे पाण कॉलेज में गॾु हुआसीं, सुञातो? अरे यार रमेश लाल, हेॾनि सालनि खां पोइ कीअं आई? हल हल त मस्त चांहि पीअंदे पीअंदे ॻाल्हियूं कयूं। रमेश लाल, तूं त मुंहिंजी उमिरि जो ई आहीं, पोइ एॾो उदास ऐं ॿुढो छो पियो लॻीं? छा कोई तकलीफ़ आहे? अरे छा ॿुधायां यार, हिकु रुपए जो सुख न आहे। घर वारी गुज़ारे वई, हिकिड़ो पुटु आहे, धंधो चालू कराए ॾिनोमांसि, शोरूम खोलाए ॾिनोमांसि, एॾी वॾी सभु इन्वेस्टमेंट कई, शादी करायमांसि, पर हाणे पिया पाण में विढ़नि, पोटे साहिब खिलण न ॾियनि, हर ॻाल्हि में झिक झिक लॻी पई आहे, कुझु सम्झ में ई नथो अचे। हर ॻाल्हि में रोक टोक, हिते न वेह, हुते न भी, हीअं न कर, हूअं न कर, ही न खा, हू न पी। मां त तंग थी पियो। यार ॿुध, बुरो न मञ, मां तोखे ॿ टे ॻाल्हियूं ॿुधायां थो, तूं सम्झ। तूं पंहिंजो वापार पंहिंजे पुट खे सौंपे ॾिनो, तूं पंहिंजो घर पंहिंजी नुंहुं खे सौंपे ॾिनो, पोइ हाणे उहा उन्हनि जी ज़िमेदारी आहे त उहे हुनखे कीअं हलाइनि। पोइ छाजी तकलीफ़ आहे? रमेश लाल, ज़मानो बदिलजी वियो आहे, हाणे असांजो ज़मानो न आहे, ॿारनि जो ज़मानो आहे। ऐं असांजे लाइ सुठो इहो आहे त असां हुननि सां गॾिजी हलूं, थोरो पाण में परिवर्तन करणु ज़रूरी आहे। हर शइ में हुननि सां किरकिर कंदे, किटकिट कंदे ऐं उन्हनि सां मगजमारी कंदे त हिकु ॾींहुं तोखे बराबरि जवाबु न ॾींदा। तूं अहिड़ो कमु करी छो थो कि हो तोखे उल्टा जवाबु ॾियनि। असांखे ज़िंदगी में अॻियां वधणो हुजे त असांखे पाण में परिवर्तन करणो पवंदो, ॿारनि जे हिसाब सां बि थोरो घणो हलणो पवंदो। पोइ ॾिस, तूं बि ख़ुशि रहंदे ऐं ॿार बि ख़ुशि रहंदा। तूं चएं थो त नूंहुं नथी ॻाल्हाए, ध्यानु नथी ॾिए, हाणे तूं हुनखे घर जी ज़िमेदारी ॾिनी आहे त हुनखे ॿार बि आहे, पति बि आहे, तूं बि आहीं, ऐं हुनखे टिनी जो ध्यानु रखणो आहे त हू किथे किथे ध्यानु ॾींदी। जिंदगी में सम्झण जे लाइ ॾाढो ज़रूरी आहे त तुंहिंजो पुटु हाणे धंधे लाइ डोड़ींदो ऐं हुनखे दुकान जा कम छॾे घड़ी घड़ी तुंहिंजा फोन न खणंदो। हाणे उनजी ज़िमेदारी आहे दुकान हलाइण ऐं तोखे लॻे थो तोखे जवाबु नथो ॾिए, पर तूं इहो बि त सोच कि हो वीचारो दुकान जे टेंशन में हूंदो, समझी थो न ॻाल्हि खे। झरनो ॾिठो अथई, झरनो कीअं त मस्तु वहंदो वेंदो आहे, भले सनो हुजे वॾो हुजे, पर हुने में हिकिड़ी ताक़त हूंदी आहे, केॾी ख़ुशहाली हूंदी आहे। ख़बर अथई छो? छो त उनखे जीअं रस्तो मिलंदो आहे उन हिसाब सां झरनो वहंदो वेंदो आहे। असां भागवत गीता में घणा दफ़ा ॿुधो हूंदो कि परिवर्तन संसार का नियम है, नियम ही आहे। अॼु असांजो टाइम कोन्हे, असां ॿुढा थी विया आहियूं, असांखे
ॿारनि जे हिसाब सां मिली करे हलणो पवंदो। अगरि असां उहो परिवर्तन न कंदासीं त असां में हमेशह कलेश रहंदो ऐं पाण खे जीअण में मज़ो न ईंदो। तूं सही ॻाल्हि ॿुधाए, पंहिंजी ज़िंदगी रही घणी आहे, उन में बि हर टाइम किरकिर कंदा रहूं त कीअं हलंदो। जेके कम तूं करे सघे थो पाण कर। जीअं त सुबुह जी चांहि खसीस ॻाल्हि आहे, चांहि ठाहे पी करे वेही रहो ऐं कॾहिं कॾहिं मूं खे बि प्यारे ॾिस, पोइ ॾिस केॾो फ़र्क़ु पए थो। तंहिं करे चवां थो, ॿारनि जे मथां वधीक ज़ोर न ॾे, पाण में थोरो परिवर्तन आण, पोइ ॾिस जीवन में तूं हमेशह ख़ुशि रहंदे ऐं ॿार बि ख़ुशि रहंदा। रमेश लाल, आयो कुझु सम्झ में? ठीकु आहे, हल पोइ मिलूं था। हाँ हाँ सुरेश, मां सम्झा थो, कोशिश कंदुमि, पोइ मिलूं था। अरे सुरेश, अरे मां फोन हिन लाइ कयो, मां तोखे धन्यवाद चवणो हो, थैंक यू चवणो तोखे। तो जीअं जहिड़े नमूने मूंखे सम्झायो न, मूं पाण खे चेंज कयो, परिवर्तन कयो, हाणे सभु सुख आहिनि, सभु ख़ुशि आहिनि, मां पाण बि ख़ुशि आहियां, ॿार बि सुठो था रखनि ऐं पंहिंजे मस्तीअ सां पाण रहूं था, पोटे सां खिलंदो आहियां, सभु कुझु बराबरि थी वियो। यार तुंहिंजी सलाह लाइ थैंक यू सो मच यार, थैंक यू। वाह रमेश लाल, थोरो बदलाव करण सां केॾो सुखी थी वए। इहो हर परिवार में माण्हू थोरो थोरो बदलाव कंदो रहे, केॾो न सुखी थी वञूं। इहा ॾाढी नंढी ॻाल्हि आहे। असां वॾनि खे ऐं नंढनि खे ॿिन्ही खे इहा ॻाल्हि सम्झी करे हलणु खपे ऐं पंहिंजे जीवन में थोरो थोरो बदलाव आणे करे पंहिंजे परिवार जे अंदरि ख़ुशि रहूं। परिवर्तन संसार का नियम है।